नासी नवां के आग कंदासीं। नून लीग जे कायद नवाज शरीफ जो चवण आहे त $5 अरब जी आश थी, पर असां चयो त एब्सोल्युटली नॉट। पाकिस्तान जी इज़त ते का बि सौदेबाज़ी न कंदा। लंडन में मीडिया सां ॻाल्हाईंदे नवाज शरीफ चयो त इमरान खान जे दौर में हर शइ महांगी थी वई, संदसि दौर में महांगाई न हुई, अवाम मुतमइन हो। हुन चयो त मूंखां इंतकाम भले वठो हा, पर पाकिस्तान खां इंतकाम वठण जो कंहिं चयो। हुन चयो त वालदा पंहिंजी जेल अची चवंदी हुई त तोखां सवाइ वापसि नाहे वञणो। ख़बर अवां सां शेयर कई पिया। नून लीग जे कायद नवाज शरीफ जो चवण आहे त $5 अरब जी आश थी, पर असां चयो त एब्सोल्युटली नॉट। पाकिस्तान जी इज़त ते का बि सौदेबाज़ी न कंदा। लंडन में मीडिया सां ॻाल्हाईंदे नवाज शरीफ चयो त इमरान खान जे दौर में हर शइ महांगी थी वई, संदनि दौर में महांगाई न हुई, अवाम मुतमइन हो। हुन चयो त मूंखां इंतकाम भले वठो हा, पर पाकिस्तान खां इंतकाम वठण जो कंहिं चयो।